अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पोइ उहे ॿई उथी रवाना थिया तांजो हिकु ॿेड़ीअ में चढ़िया। तॾहिं हुन यानी ख़िज़र उन में सोराख़ कयो या तख़्तो कढियो। उन ते मूसा अलैहिस्सलाम ख़िज़र खे चयो त छा तो उन में सोराख़ उन्हीअ करे कयो त जीअं ॿेड़ीअ वारनि खे ॿोड़ी, बेशक तो त अनढंगो कम करे विधो। ख़िज़र चयो त छा चयो न हुयमि त यकीनन तूं मूं सां हरगिज़ सबर करे न सघंदे। मूसा एतराफ़ कंदे चयो त जेको मूंखां विसरी वियो उन्हीअ सबब मूंखे न पकड़ ऐं मुंहिंजी हिन मामले में मूं ते सख़्ती न कर। पोइ अञा ॿई अॻिते हलिया तांजो राह में हिकु छोकिरे खे मिलिया त उन अल्लाह जे बानी उन छोकिरे खे क़त्ल करे छॾियो। मूसा ही माजरा ॾिसी चवण लॻो, छा तो हिकु बेगुनाह खे बग़ैर कंहिं बि जान जे बदिले यानी बिना के ॾोह या किसास जे मारे विधो। बेशक तो हिकु कुधो कम करे विधो। ख़िज़र चयो त छा मूं तोखे न चयो हो त यकीनन तूं मूंसां हरगिज़ सबर करे न सघंदे। मूसा चयो त हिन खां पोइ जेकॾहिं आऊं तोखां कंहिं बि शइ या ॻाल्हि बाबति सवाल या पुछा करियां त पोइ तूं भले मूंखे पाण सां गॾु न रखजांइ। बेशक तूं मुंहिंजे पारां उज़्र खे पहुते यानी 3 दफ़न खां पोइ तो ते मुंहिंजी वधीक का बि हुज्जत न आहे ऐं तो उज़्र पूरो कयो। पोइ उहे ॿई अॻिते हलिया तांजो हिकु ॻोठ वारनि वटि पहुता ऐं उतां जे माण्हुनि खां खाधो घुरियाऊं त उन्हनि ॿिन्ही जी महिमानी करण खां इनकार कयो। पोइ उते ॾहण खे वेझी हिकु भित ॾिठाऊं। पोइ हुन यानी ख़िज़र उन खे सिधो कयो। मूसा चयो त जेकॾहिं तूं चाहीं हा त इन कम सर अंजाम ॾियण ते ज़रूर मज़दूरी वठी हा। ख़िज़र चयो त हाणे तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में जुदाई आहे। हाणे आउं तोखे उन्हनि ॻाल्हियुनि जी हक़ीक़त थो ॿुधायां जिन ते तोखां सबर न थी सघियो। रही उहा ॿेड़ी जेब में सोराख़ कयो वियो सा समुंड में किन पोरियो कंदड़ मिस्कीननि जी हुई। पोइ उन खे ऐबदार करण घुरियो छाकाणि त संदन अॻियां हिकु अहिड़ो बादशाह अची रहियो हो जेको हर सही सालिम ॿेड़ीअ खे गसब कंदो यानी ज़बरदस्तीअ खसींदो, ज़ब्त कंदो या कब्ज़े में वठंदो थी वियो। ऐं जेतिरे क़दर उन क़त्ल थियल छोकिरे जो तालुक आहे त हुन जा माउ ऐं पीउ मोमिन हुआ ऐं असांखे अंदेशो डपु हो त नाफरमानी ऐं कुफ्र सां ॿिन्ही यानी माउ ऐं पीउ खे आजिज़ न करे यानी ॿिन्ही ते गालिब थी सरकशीअ ऐं कुफ्र में न फासाए। पोइ असां इहो घुरियो त संदन रब खेनि उन्हीअ नाफरमान छोकिरे जे बदिले में हिकु वधीक सुठो पाकबाज़ निहायत मेहरबान बाज़ारो सिला रहमी कंदड़ औलाद दिए ऐं बाक़ी रही जेका सिधी कई वई शहर जे ॿिनि यतीमनि जी हुई जे हेठियां उन्हनि ॿारनि जो खज़ानो पूरियल आहे ऐं संदन पीउ हिकु नेक शख़्स हो। तंहिं करे तुंहिंजे रब घुरियो त जॾहिं उहे ॿई ॿार बालिग़ थियनि या जवानी खे पहुचनि त पंहिंजो खज़ानो दीवार जे हेठां कढनि ऐं उहो सभु तुंहिंजे रब जी रहमत हुई यानी उन्हनि टिनी वाक़िअनि में अल्लाह जी रहमत ई रहमत आहे ऐं मूं उहो पंहिंजी मर्ज़ी सां न कयो। ऐं ए मूसा इहा अथई हक़ीक़त उन ॻाल्हियुनि जी जिन ते तोखां सबर न थी सघियो।